जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अॼु जी संपूर्ण जानकारी पंहिंजे संत कंवर राम जी आहे। उन्हनि जो जन्म किथे थियो हो, इन्हनि जे माता पिता जो नालो छा हो, इन्हनि जा कहिड़ा गाना मशहूर आहिनि, इन्हनि जे बारे में अद्भुत जानकारी तव्हां सिंधी समाचार राजस्थान ते ॾिसी सघो था। पंहिंजा संत शिरोमणि कंवर राम जो जन्म 13 अप्रैल 1885 वैसाखी जे ॾींहुं थियो हो, जेको पंहिंजे पाण में वॾो ॾींहुं आहे। ऐं सिंध प्रांत जे सखर जिले में मीरपुर माथेलो तहसील जरवार ग्राम में इन्हनि जो जन्म थियो हो। इन्हनि जे पिता श्री जो नालो ताराचंद ऐं माता श्री जो नालो तीर्थबाई हो, जेके तमाम ही सादगी सां पंहिंजो जीवन जीअंदा हुआ ऐं प्रभु भक्ति में लीन रहंदा हुआ ऐं तमाम ही सादगी सां पंहिंजो जीवन खे व्यतीत कंदा हुआ। चवंदा आहिनि जंहिंजा माता पिता धार्मिक प्रवृत्ति जा हुजनि, भक्ति भाव में लीन हुजनि, त उहे संस्कार ॿारनि में ईंदा ई आहिनि। कीअं बि ईंदा आहिनि, छोकी हुननि जा माता पिता सादगी वारा आहिनि, धार्मिक प्रवृत्ति वारा आहिनि। त इहे पंहिंजा संत शिरोमणि कंवर राम जी बि ईअं ई धार्मिक प्रवृत्ति जा हुआ। इन्हनि खे संगीत जो, गीत जो ॾाढो ई ज्ञान हो ऐं तमामु ई वधीक शौक़ु हो। त जेको शौक़ु हूंदो आहे न, उहो पंहिंजा संत शिरोमणि जेॾीमहिल राग छेड़ंदा हुआ न, त माण्हू मंत्र मुग्ध थी करे उन राग खे ॿुधंदा हुआ। हू जेॾीमहिल राग छेड़ंदा हुआ त सिधो माण्हुनि जो चवंदा आहिनि न, दिलि जो तार ईश्वर खां जुड़ी वेंदो हो। त उहो हिकु मैसेज ॾियणु चाहींदा हुआ दुनिया में, समाज में हिकिड़ो, कि दर दर न भटको, जेकी भक्ति करणी आहे ईश्वर जी भक्ति में तल्लीन रहो। पंहिंजे अंदर ई हृदय में ईश्वर आहे ऐं उहा उन्हनि जी जेकी भक्ति सां माण्हू जेके प्रभावित पे थिया, उन जे प्रति उन्हनि जो जेको चवंदा आहिनि न, हिकु फूल जे अंदरि जेकी ख़ुशबू हूंदी आहे उहा पाण ई ॿाहिरि ईंदी आहे। त उन जा अनुयायी ॾींहं ॾींहुं वधिया पे, ॾींहं ॾींहुं उनखे, उन्हनि जे चमत्कार खे उन्हनि नमस्कार पे कयो। त उन्हनि जा चमत्कार बि अद्भुत आहिनि ऐं जाम चमत्कार उन्हनि करे ॾेखारिया, जंहिंमां 2 चमत्कार तमामु ई मशहूरु आहिनि। संत कंवर राम जी वेशभूषा ही पंहिंजे पाण में हिकदमि विशेष हुई। उन्हनि खे माथे ते पगड़ी हूंदी हुई, कननि में कुंडल हूंदा हुआ, हिकु घेर वारो कुर्तो हूंदो हो, कमरबंद हूंदो हो ऐं पेरनि में घुंघरू हूंदा हुआ। हू जेॾीमहिल नृत्य कंदा हुआ त ईश्वर में खोइजी वेंदा हुआ ऐं मंत्रमुग्ध थी वेंदा हुआ, ख़ुदि बि ऐं माण्हू बि। त इन जी दुकानदारी सां माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ थियणु लॻी। उन्हनि जो हिकु चमत्कार मशहूरु आहे, जेको हिकु बार हिकु मां पंहिंजे मृत ॿार खे कि इन ॿार खे लोली ॾियो, पर हू मृत ॿार जेॾीमहिल पंहिंजे कंवर राम जी जे हथ में आयो त उन्हनि खे ख़बर पइजी वई। ईश्वर खे पुकारणु लॻा कि ईश्वर, हाणे हिनखे तोखे ई बचाइणो अथई, मुंहिंजी भक्ति खे, मुंहिंजी शक्ति खे, कि हिननि खे ईश्वर जे प्रति आस्था हुजे। त उहो ॿारु किलकारियूं ॾेई करे जागी वियो ऐं रोइणु लॻो। त माण्हू हुन जे चमत्कार खे नमस्कार करणु लॻा ऐं हुन जी भक्ति मशहूरु। ॿियो चमत्कार, जेॾीमहिल तमामु ई वधीक गर्मी पइणु लॻी त माण्हू अची करे हुन जे अॻियां हिकु प्रार्थना करणु लॻा कि केतिरी न गर्मी पई थिए, त तव्हां अहिड़ो राग छेड़ो कि बारिश थी वञे ऐं इहा गर्मी घटि थी वञे। त संत चयो कि न, अगरि मां राग छेड़ियो त बारिश थींदी ऐं हींअर फसल जो टाइम आहे, फसल ख़राबु थी वेंदी। पर हुननि जे वधीक ज़िद करण सां उहे राग छेड़ण लॻा त हू त पंहिंजे राग में ईअं गुम थी विया त ॿोॾि अचणु लॻी। पोइ हुनखे ज़िद करे उन्हनि चयो, इहो राग बंदि करो, न त ॿोॾि अची वेंदी ऐं सभु कुझु ख़राबु थी वेंदो। त उन्हनि जे ज़िद करण सां उन्हनि राग खे बंदि कयो ऐं उहा बारिश बंदि थी। इहे 2 चमत्कार पूरे जग में मशहूरु आहिनि। त चवंदा आहिनि न, भक्ति में जेको तल्लीन थी वञे, उहो ईश्वर खां जेकी प्रार्थना कंदो, ईश्वर खे बि भक्त जी ॿुधणी पवंदी, भक्त जी मञणी पवंदी। इहे पंहिंजा संत हुआ। उन्हनि जी वेशभूषा पंहिंजे पाण में अद्भुत हुई ऐं उन्हनि जे मथे ते पटको ॿधल हो, काननि में कुंडल हुआ ऐं गले में हिकु मफलर हो, घेर वारो कुर्तो हो, कमरबंद, ऐं जेॾीमहिल हू गोल थी करे घुमंदा हुआ ऐं ईश्वर जी भक्ति में तल्लीन थींदा हुआ त माण्हू बि मंत्रमुग्ध थी वेंदा हुआ। जेॾीमहिल पेरनि में उन्हनि जे घुंघरू वॼंदा हुआ त उहो ईश्वर सां एकाकार थी वेंदा हुआ ऐं माण्हू बि उन जी भक्ति में तल्लीन थी वेंदा हुआ। त उन्हनि जा संगीत गीत केतिरा न मशहूरु थिया। उन मां चवंदा आहिनि न, इहे संगीत त तमामु ई वधीक मशहूरु थिया।
उषा कुंवर खणी हलियो संत साईं कंवरराम। ऐं ॿियो हिकु अलॻि जॻह इहे बि गाना संगीत केतिरा न मशहूरु थिया त जीअं जीअं उन्हनि जी विख्यात ऐं मशहूरु थियण लॻा त ॿियनि जी दुकानदारी बंदि थियण लॻी। उन्हनि खे पंहिंजे पाण में डपु लॻणु लॻो, अगरि ही रहंदा त असांजी दुकानदारी कीअं हलंदी, असांखे केरु पुछंदो। 1 नवंबर 1939 जो उन्हनि जो मृत्यु जो ॾींहुं मुक़ररु थियो। माण्हुनि मिली करे योजना ठाही, अगरि ही रहंदा त पंहिंजी दुकानदारी कीअं हलंदी, पाण खे माण्हू कीअं पुछंदा। त इहा उन्हनि जी योजना सिद्ध थी वई कि इन्हनि खे त पाण खे हटाइणो ई पवंदो, न त पंहिंजी दुकानदारी बंदि थी वेंदी। पर उन्हनि जो इहो ई हिकु मैसेज हो कि ईश्वर जी भक्ति करो, दर दर न भटको। ईश्वर पंहिंजे भीतर आहे, ईश्वर पाण सां गॾु आहे। त उहे ख़ुदि बि सादगी सां जीवन व्यतीत कंदा हुआ ऐं माण्हुनि जे भीतर बि ईश्वर जी लॉ जॻाइणु चाहींदा हुआ। त सुभाणे 13 अप्रैल आहे, उन्हनि जो जन्मोत्सव आहे। त इन ॾींहुं पाण सभु सिंधी मिली करे उन्हनि खे यादि कंदा आहियूं, उन्हनि खे ध्याईंदा आहियूं ऐं उन्हनि खे उन्हनि जो जन्मोत्सव मल्हाईंदा आहियूं। त तव्हां सभिनि खे उन्हनि जे जन्मोत्सव जी लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। जय श्री झूलेलाल।